अज़ीज़ मेमन साहब जे जो इंसिडेंट है वो ॾाढो इम्पोर्टेंट इंसिडेंट है। सीनियर सहाफ़ी हो, उन हिते ॾाढी प्रोएक्टिव सहाफ़त कई। यकीनन उन जे क़त्ल जो जेको केस है उन में गवर्नमेंट ऑफ सिंध पुलिस डिपार्टमेंट की कंसर्न है। उन जो सबब है तव्हां ॾिसो त जेका असांजी GIT भी ठही, उन खां पहिरीं भी जेका असां GIT कॉन्स्टिट्यूट थी, इन GIT में तव्हां ॾिसो त सीनियर तरीन फॉरेंसिक एक्सपर्ट्स डॉक्टर्स खे विधो वियो आहे। ऑल द वे कराची खां मूंखे जेको आहे हिन में GIT जो हेड कयो वियो आहे। इहो कंसर्न आहे गवर्नमेंट जो त गवर्नमेंट इन शइ खे बहितर तरीक़े सां न सिर्फ़ु असां पुलिस डिपार्टमेंट ऐं गवर्नमेंट चाहियूं था त अहिड़े नमूने सां हिन खे इन्वेस्टिगेशन थिए जो न सिर्फ़ु उहा ट्रांसपेरेंट हुजे, पर उहो नज़र अचे त जेका असांजी इन्वेस्टिगेशन ट्रांसपेरेंट थी आहे। ज़ाहिर आहे अहिड़ो केस है जंहिंमें 3-4 एस्पेक्ट्स आहिनि जिन खे ॾिसणो पवंदो। इन में आई विटनेसिस जो अकाउंट आहे, फॉरेंसिक एविडेंसिस आहिनि, हिन में जेको आहे टेलीफोनिक टेक्नोलॉजिकल एविडेंसिस आहिनि, फैमिली जो जेको आहे सो पंहिंजो इन केस जे बारे में अकाउंट आहे। इहे सभु जॾहिं पीसिस आपस में मिलंदा ऐं एक्सपर्ट्स पंहिंजो रायो ॾींदा त को न को इन जो नतीजो ज़रूरु निकिरंदो। कुछ केस अहिड़ा हूंदा आहिनि जेके सवला हूंदा आहिनि ऐं उन केसिस जी जेका जल्दी नतीजो अची वेंदो आहे, एक्यूज़ पधिरा थी वेंदा आहिनि, एक्यूज़ पकड़िजी वेंदा आहिनि। कुछ केस जेके आहिनि से कंहिं सबब जे करे डिफ़िकल्ट थींदा आहिनि, थोरो टाइम लॻंदो आहे। पूरी कोशिशि आहे गवर्नमेंट जी, पूरी कोशिशि आहे पुलिस डिपार्टमेंट जी जेतिरो जल्द सघे। सर ये जेके बूट मिलिया आहिनि अज़ीज़ मेमन जा, छा पहिरियों खणी सघिया हो तव्हां? हिकिड़ो मिनट। असां तक़रीबन 4 खां 5 SSP साहब मुशर फिरोज़ खे मिलियासीं ऐं उन इहो ई असांखे माना जेको चवंदो रहियो त असां तमामु वेझो आहियूं ऐं इनशाअल्लाह असांखे जल्दी जेको आहे त कुझु न कुझु मिली वेंदो। पर 27 ॾींहं गुज़री आहे, उनजे बावजूद बि जेको आहे त सवाइ हिकिड़े पंहिंजे छोकिरे जे जेको हुयो पंहिंजो कैमरामैन, उन खां सवाइ कंहिं क़िस्म जी अॻुभराई न थी आहे। इन में ॾिसो जेके तव्हां ॻाल्हि करियो था, तव्हांजे सवाल जा मूंखे 2 पहलू नज़र था अचनि। हिकिड़ो पहलू इहो आहे त जेको आहे सो कंहिंजी पुलिस उन क़िस्म जी अॻुभराई न करे सघी आहे जेका करणु खपे, उनखे ख़बर आहे, पर उहा जेका आहे सा उन तरफ़ पंहिंजा एफर्ट न कया, जंहिंजे करे जेको आहे सो केस इन्वेस्टिगेट न थी सघियो। ॿियो एस्पेक्ट इहो आहे त कुझु शयूं जेके आहिनि से महिनत तलब हूंदियूं आहिनि, उन जी महिनत सरफेस कयो वञे, उन एविडेंस खे कलेक्ट कयो वञे त जीअं जेको आहे सो मुल्ज़मान मिलनि। त हाणे हिकिड़ी एफिशिएंसी जी जेका आहे सा रिक्वायरमेंट आहे ऐं ॿी जेका आहे सा न सिर्फ़ु इहो त मेलाफाइड कि भई पुलिस पंहिंजो उहो कमु न कयो जेको उन करणु खपे आहे। त आउं सम्झां थो हिन स्टेज ते इस क़बल वक़्तु आहे कि आउं कुझु चई सघां। असांखे थोरो कमु करणु ॾियो, छाजे करे जो असां चाहींदासीं त हिन में हर पहलू खां ॾिसूं। ऐं अॼु असां फैमिली खे बि इंटरव्यू कयो आहे, मुंहिंजी मिसिस सां बि ॻाल्हायो आहे, मुंहिंजे ब्रदर सां ॻाल्हायो आहे, मुंहिंजे पुट सां ॻाल्हायो आहे, जाइ वारदात ॾिठी आहे, जेके कागज़ हेसि ताईं पुलिस इन्वेस्टिगेशन कई आहे असां उनखे ॾिसंदासीं, जेको अक्यूज़ पकड़ियो आहे असां उनखां इंटरव्यू कंदासीं। थी सघे थो इन जी डेड बॉडी खे जेको आहे सो एक्ज़िमिन करे वरी जेको आहे सो सेकेंड रीपोस्टमार्टम थिए हिन जो। उन में काफ़ी सारा अहिड़ा एस्पेक्ट्स आहिनि जेके असां सम्झूं था त उहो ज़रूरी आहे। उनजे लाइ मूं कॉन्सेंट बि वरिती आहे उनजे भाउ खां त जेके असांखे तव्हां इजाज़त ॾियो त असां कोर्ट खां ऑर्डर वठी जेको आहे सो या रीपोस्टमार्टम करायूं। छाजे करे जो हुन में काफ़ी सारी शयूं जेके आहिनि से इम्पॉर्टेंट आहिनि ऐं उहो जेकॾहिं जवाबु असांखे पोस्टमार्टम रिपोर्ट मां नथा मिलनि त पोइ नेचुरली असां हुनखे रीपोस्टमार्टम कराईंदासीं। सर तव्हांखे एविडेंस में जेको आहे न बूट ऐं तार मिली आहे, छा शहीद जा पेरा त जेको आहे न तव्हां खणी सघो था न? सर तव्हांखे पुलिस डिपार्टमेंट में हिकिड़ो वसी तजुर्बो आहे। हिकिड़ो मिनट उन सां हाणे उन में जेका तव्हां ॻाल्हि था करियो तार ऐं बूट जी, उहो ॾिसो इहे पहलू आहिनि जिन ते असांखे थोरो वक़्तु खपंदो त उहो कहिड़ो एस्पेक्ट आहे जेको जंहिंजे बेस ते असां इन केस खे ट्रेस करे सघूं था। त यकीनन इहे जेके एस्पेक्ट उन ते ज़रूरु असां गौर कंदासीं, मुख़्तलिफ़ तरीक़े सां मुख़्तलिफ़ ज़ावियनि सां ॾिसंदासीं जिन जी केतिरी रेलेवेंस आहे। टारगेट इहो आहे त असांखे इहो वेरीफाई करिणो आहे त हिन में जेकॾहिं क़तलु आहे त उहो क़ातिल केरु आहे।
ज़रूरु हुन ते जेको आहे सो गौर कंदासीं। तव्हांखे सर पुलिस डिपार्टमेंट में हिकिड़ो क्राइम जे हवाले सां तमामु घणी वसी जेको आहे सो तजुर्बो हासिलु आहे। तव्हां घणनि ॾींहंनि में इहा रिपोर्ट असां मतिलबु मीडिया जे थ्रू या आवाम खे ॾेई सघो था शहीद अज़ीज़ साहब जे क़त्ल जे हवाले सां? ॾिसो, इन में यकीनन मुंहिंजो पुलिस डिपार्टमेंट में 28 साल जो तजुर्बो आहे, पर आउं उन तजुर्बे ते भरवसो बिल्कुलु नथो करियां। मुंहिंजो भरवसो आहे त उहो अलाह ताला ते आहे, ऐं जेके आउं हाज़िर नाज़िर सम्झी चवां थो त मूंखे जेको बि करिणो आहे उहो छाजे करे जो मूंखे हिते बि जवाबु ॾियणो आहे, अलाह सां खे बि जवाबु ॾियणो आहे। मां पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिशि कंदुसि जेतिरो जल्द खां जल्द थी सघे ऐं इन जी रिपोर्ट असां ठाहियूं ऐं गवर्नमेंट